अच्छा इम्तियाज़ साहब, इन हवाले सां मां वटि ॼाण हुजे त बदनाम धाड़ियल ख़ुदाबख़्श लुंड जेको आहे कॾहिं उन खे मारियो वियो ऐं कहिड़े इलाइक़े में कहिड़ी पुलिस जे मुक़ाबले में मारिजी वियो? बुनियादी तौर ते ख़ुदाबख़्श लुंड जेको क़त्ल थियो उहो पुलिस मुक़ाबले में न थियो हो। उते हिकिड़ी धाड़ेलनि जी ॿ गैंग हुयूं। हिकिड़ी गैंग पुलिस खे मदद पई करे ऐं ॿी गैंग जे ख़िलाफ़ पुलिस ऑपरेशन पई करे। त हिकिड़े ॾोहारी ग्रुप जो हुन पंजाब पुलिस सहारो वठी ख़ुदाबख़्श लुंड जी गैंग ते जॾहिं हमलो कयो त उन मुक़ाबले में ख़ुदाबख़्श लुंड मारिजी वियो। त हिकिड़ो जेको उते धाड़ेलनि जी हिकिड़ी जेका धुर हुई उहा पुलिस सां गॾु हुई। त इन वाक़े खे तक़रीबन कोई 13 या 14 ॾींहं थींदा। उन्हनि खां पोइ जॾहिं ख़ुदाबख़्श लुंड मारिजी वियो त पुलिस उनखे पंहिंजो कारनामो त करार ॾिनो त असां हिकिड़ो वॾो धाड़ियल जेको 20-22 सालनि खां अगवा बराए तावान ऐं ॿियनि केतिरनि धाड़नि फुरुन ऐं रहज़नीअ जे कारवायुनि में मुलविस आहे असां क़तल कयो आहे। पर उन खां पोइ पंजाब पुलिस जा हथ पेर थधा थी विया ऐं पंजाब पुलिस खे जॾहिं उतां धमकियूं मिलियूं त पंजाब पुलिस उतां विड्रॉ करे वई आहे। ऐं हींअर अमली तौर ते ॾखण पंजाब जे एरिया में रुझान मज़ारी जे ऐं इन जे कोट सब्दल वारे एरिया में रियासत जी का रिट आहे कोन। ऐं उते जेका सूरत हाल आहे उहा घोटकी, कशमोर, कंथकोट ऐं शिकारपुर जे कचे खां वधीक ख़राबु असांखे नज़र अचे थी।